सिंध जी सकाफ़ती रांदि कोॾी कोॾीअ जा ज़बरदस्त मुक़ाबला गंबड़ भरिसां थी रहिया आहिनि, जेकी ॾिसंदड़नि जी ख़ासि तवजो जो मर्कज़ बणियल आहिनि। गंबड़ जी मशहूरु दरगाह पीर आरिफ़ बेहण ऐं पीर सैद पायर जे सालियाने उर्स मुबारक जूं तक़रीबूं उरूज ते पहुतल। उर्स जे मौक़े ते लॻल मेले में सिंध ऐं पंजाब जे रांदीगरनि विच में कोॾी कोॾीअ जे सनसनी ख़ेज़ मुक़ाबलनि शौक़ीननि जो ध्यानु पाण ॾांहुं छिकाए वरितो। मेले में मिठाई, रांदीकनि ऐं मुख़्तलिफ़ शयुनि जा स्टॉल सिंगारियल, जॾहिं त ॿारनि जी विंदुर लाइ झूला ऐं ॿेड़ी पिणु लॻाई वई। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां हज़ारें अक़ीदतमंद ऐं शौक़ीन मेले में शिरकत लाइ पहुची विया। कोॾी कोॾीअ जे मुक़ाबले दौरान रांदीगरनि वञ ऐं वठ जा ख़तरनाक ऐं ख़ूबसूरत दाव ॾेखारे रांदि जो मैदान गरमाए छॾियो। पिण जे बिल्कुलु ई आख़िरी छेड़े ते वञी पहुतो हुयो। इहो ग्रीन चडीअ वारो सिंध जो वाञो आहे। ज़ोरदार चमाटनि सां रांदीगरनि जा गिटा गड़ा थी पिया ऐं पुठाड़ा सुॼी पिया, जंहिं करे मैदान ताड़ियुनि ऐं हुकुरनि सां गूंजी उथियो। कोॾी कोॾी मुक़ाबलनि में अरसलान शाह, देबरा बलोच, सुल्तान अहमद रिंद, बाबर नसीरानी, फ़ौजी मुदस्सर उर्फ़ बिजली, रफ़ाक़त फड्डू, जट संधू ऐं ॿियनि रांदीगरनि भरपूर मुक़ाबिलो कयो। बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ रांदीगरनि ते शौक़ीननि तरफ़ां रोक इनामनि जी बरसाति पिणु कई वई। रांदि दौरान पंजाब टीम जो मशहूरु रांदीगर शराफ़त उर्फ़ शीशनाग सोलंकी मुख़ालिफ़ रांदीगरनि खे क़ाबू करण में नाकाम रहियो, जॾहिं त सिंध टीम जे रांदीगरनि संदसि फण बि फेहे छॾी। सख़्तु मुक़ाबले सबबि रांदि निंबरी न सघी। पंजाब टीम जी अॻुवाणी फ़ौजी मुदस्सर उर्फ़ बिजली, जट संधू कई, जॾहिं त सिंध टीम जी कप्तानी सुल्तान अहमद रिंद संभाली। ॿिन्ही टीमुनि जे रांदीगरनि पंहिंजे फ़न जो शानदार मुज़ाहिरो करे शौक़ीननि खां ख़ूब दाद हासिलु कयो। कोॾी कोॾी रांदि ॾिसण लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां शौक़ीननि जी आमद जो सिलसिलो जारी आहे। मेले में ईंदड़ माण्हुनि जो चवणु आहे त अहिड़ियूं रिवायती रांदियूं सिंध जे सकाफ़त जो हिसो आहिनि। इन खां अॻु उर्स मुबारक जे तक़रीबात दौरान गंबड़ जे सैयद अलफ शाह बुखारी, बर फ़कीर जामड़ो, अहमद अली जामड़ो, मज़हरुद्दीन जामड़ो, फ़कीर हिदायतुल्लाह, ग़ुलाम रसूल, आबिद अली, फ़कीर गुलबेग ऐं ॿियनि अक़ीदतमंदनि ॿिन्ही दरगाहुनि ते लाल साईं जी मेहंदीअ जी रस्म अदा करे चादरूं चाढ़ियूं ऐं दुआ घुरी उर्स मुबारक जो बाज़ाब्ता इफ़्तिताह कयो। होॾां म्यूनिसिपल ज़िला ख़ैरपुर मीरस जे वाइस चेयरमैन फ़हद अली शाह जीलानी ऐं PPP MBA नईम मोहम्मद खरल जे भाइटे बैरिस्टर असफंद यार खरल दरगाह पीर आरिफ़ बेहण ते पहुची हाज़िरी भरी चादर चाढ़ी, जॾहिं त म्यूनिसिपल कमेटी गंबड़ जे वाइस चेयरमैन सैयद सज्जाद हैदर शाह बुखारीअ कोॾी कोॾी मुक़ाबला ॾिसण लाइ ख़ासि तौर शिरकत कई। रिपोर्ट नाज़िम जामड़ो, कोशिश डिजिटल गंबट।